अस्सलाम वालेकुम नाज़रीन, केटी न्यूज़ में भलीकार माया काज़ीरा बेल हेडलाइंस वन ॾिठियूं। बुलेटिन में अवां खे अहम ख़बरूं कराची खां त रेंजर्स जी कश्मीर जे कचे में कार्रवाई थी आहे। 3 जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। हथियार ऐं धमाकेदार मादो हथ कयो वियो आहे। अवां खे अपडेट कयूं कराची खां त रेंजर्स जी कश्मीर जे कचे वारे इलाइक़े में कार्रवाई थी आहे। 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो, जॾहिं त जवाबदारनि वटां हथियार ऐं धमाकेदार मादो हथ कयो वियो आहे। सिंध जी बाराड़ी वारनि इलाइक़नि में धाड़ेलनि ऐं ॾुआरनि ख़िलाफ़ पाकिस्तान रेंजर्स जूं कार्रवाई जारी आहिनि। अवां खे ॿुधायूं त रेंजर्स कचे में कार्रवाई कंदे जवाबदार मोहम्मद रमज़ान खोसो, ज़ाहिद अली ऐं अब्दुल वाहिद खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि वटां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हथियार, धमाकेदार मादो, मोबाइल फोन्स ऐं रोक रक़म हथ कई वई आहे। रेंजर्स तर्जुमान जणायो आहे रेंजर्स जी कश्मीर जे कचे वारे इलाइक़े में कार्रवाई थी आहे। 3 जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। हथियार ऐं धमाकेदार मादो हथ कयो वियो आहे। अवां खे ॿुधायो त सिंध जी बाराड़ी वारनि इलाइक़नि में धाड़ेलनि ऐं ॾुआरनि ख़िलाफ़ पाकिस्तान रेंजर्स जूं कार्रवाई जारी आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि वटां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हथियार, धमाकेदार मादो, मोबाइल फोन्स ऐं रोक रक़म हथ कई वई। रेंजर्स तर्जुमान चयो आहे अवां खे ख़बर ॾियूं त रेंजर्स जी कश्मीर जे कचे में कार्रवाई थी आहे। 3 जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। हथियार ऐं धमाकेदार मादो हथ कयो वियो आहे।